दोस्तों जीअं त अॼु जेका आज़ादी नसीब थी आहे कूड़े केस मां और पुलिस जी जेका एॾी वॾी महिनत थियल हुई 1400 एहलकार बख़्तरबंद गाॾियूं आंसू गैस इहे शेल जेके हुया इहे जीत रहियूं। उन में हिकिड़ी राति दिलचस्प ॻाल्हि कई मुंहिंजे प्यारे दोस्त क़ाइदे सहाफ़त लाला असद पठान त जॾहिं पहिरियों दफ़ो उनखे पुलिस कोई घणनि सालनि खां पोइ कावड़ में वेठो। हिकिड़ी कावड़ त फिरोज़ शाह जी ताईं यादि कंदो जेको अॻिणो DI जा। हिकिड़ी ॿी कावड़ इहा आहे त काल्ह जॾहिं मुंहिंजी गिरफ़्तारी थी त लाला असद पठान पुलिस जे आला मदार खे चयो त को नज़रू नारे जो पकड़ियो त उहो थो अचे। त इहो जुमिलो तमामु घणो गर्दिश कंदो रहियो। त मां जीअं ई टाइम मिलियो आहे गंबट राणीपुर में अॼु दावतूं घणियूं ऐं आजियाणा हुया त मां मिठाई खणी लाला वटि संगत समेत पहुतो आहियां। हिन वक़्तु त न खाईंदासीं मानी जो टाइम आहे त साईं तव्हांजी महिरबानी त तव्हां ॿ लफ़्ज़ वरी महिरबानी। मुश्ताक असांजो यारेगार आहे, जाने जिगर आहे, सीनियर जर्नलिस्ट आहे ऐं समाजी अॻवान आहे। सिंध में मुख़्तलिफ़ अहम इशूज़ ते जिथे आम सिंधी माण्हुनि लाइ केरु बीह नथो सघे या बीहणु नथो चाहे या उहो सम्झंदो आहे त उहे इशूज़ उन जे मक़सद जे लाइक़ु न आहिनि, उहे उन में दिलचस्पी नथा रखनि, पर आम माण्हुनि जी ॻाल्हि कंदो आहे, आम माण्हुनि सां गॾु बीहंदो आहे। ऐं कल्ह बि जॾहिं मुश्ताक रैली जी सूरत में उते पंहिंजो पहुतो, पंहिंजो प्रोग्राम उते अरेंज कयो ऐं ऑर्गेनाइज़ कयो ऐं उन में का बि कवात न हुई। चलो ठीकु आहे, जेकॾहिं इंतिज़ामिया इहो सम्झे थी त बाबा उते थरी में वञण सां के हालात ख़राब था थी सघनि त मुश्ताक न के उते नेशनल हाईवे ते उन्हनि जे साथियुनि न के गाॾियूं साड़ियूं, न के ट्रकुनि खे बाहियूं ॾिनियूं, कुझु बि अहिड़ो न थियो। हिकिड़ो पुरमन शहरी आहे, पाकिस्तानी पुरमन शहरी आहे, हमेशह मज़लूम जी आवाज़ बणिजंदो आहे, हर मज़लूम जी आवाज़ बणिजंदो आहे। ऐं एहतजाज हर पाकिस्तानीअ जो हक़ु आहे, उनखे एहतजाज सां केरु बि नथो रोके सघे। सरकार इहो पई करे सघे, ज़िले इंतिज़ामिया इहो पई करे सघे त उन एहतजाज जी रैलीअ जो रूट जेको आहे उनखे डाइवर्ट करे छॾे आहे, उहो बि न कयो वियो। अच्छा, जेकॾहिं रूट डाइवर्ट करे ऐं मुश्ताक न मञे आहे उन ॻाल्हि खे त तॾहिं बि गिरफ़्तारी सम्झ में अचे थी। भंजराज जी सूरत में गिरफ़्तारी सम्झ में अचे थी। कल्ह राति जॾहिं मां उते कोडी जी थाणे ते पहुतुमि त मुश्ताक खे जंहिं तरीक़े सां लॉकअप में रखियो वियो उहो ईअं हुयो जीअं को नज़र नारे जो उते पकिड़े करे रखियो आहे। सीनियर जर्नलिस्ट आहे, उन एतिरो वॾी पंहिंजी हयाती जर्नलिज़म लाइ ॾिनी आहे। अॼु उहो सिंध जे आम अबोज माण्हू जी ॻाल्हि थो करे, आम मज़लूम माण्हू जी ॻाल्हि थो करे, उनजो हक़ु आहे उहो ॻाल्हि करणु। जेकॾहिं तव्हां सम्झो था त इंतिज़ामी तौर ते तव्हांखे किथे प्रॉब्लम क्रिएट थो करे त तव्हां उनखे रिस्पेक्टेबल तरीक़े सां हिकिड़े पाकिस्तानी उन शहरी जे नाते जेको पाकिस्तान में समाज सुधारक आहे, समाज जी ॻाल्हि थो करे, आम माण्हू जी ॻाल्हि थो करे, उनखे तव्हां खणी करे ईअं बंदि था कयो जीअं हिकिड़ो हार्डन क्रिमिनल ऐं हिकिड़ो ख़तरनाक क़िस्म जो ॾोहारी आहे जेको अगवा बराए तावान समेत अलाए घणा पुलिस वारनि खे तोबन नौज़ बिल्ला शहीद कयो अथई, जो उनखे तव्हां ईअं उन तरीक़े सां उन सां बिहेव था कयो। इहा ॻाल्हि तमामु मज़रबत जे लाइक़ु आहे। कल्ह जॾहिं मां इहो ॾिठो ऐं उन खां पोइ DSP उते आयो ऐं SHO उते आयो, उन बाद में मुंहिंजी इन ॻाल्हि खे रियलाइज़ कयो ऐं पोइ मुश्ताक सरकी के ॿार उते रिलैक्स कयूं, उन लॉकअप में कढियऊं, जेको बिल्कुलु मज़हब जे लाइक़ु आहे। मूंखे ॾाढी दिली तकलीफ़ थी ऐं मां SSP खैरपुर ऐं DIG सखर ऐं RPO सखर ॿिन्ही खां इन ॻाल्हि जो मुतालबो थो कयां त हिन जी बाक़ाइदा इंक्वायरी कराइणु खपे। ज़्यादती न हुजणु खपे। हिकिड़े समाज सुधारक माण्हू सां क्रिमिनल खे क्रिमिनल वांगुरु उनखे टैकल कयो ऐं समाज सुधारक माण्हू खे समाज सुधारक जे हिसाब तव्हां सम्झो था त तव्हां लाइ को क्रिएशन करे थो, प्रॉब्लम थो करे, त उनखे उन तरीक़े सां हमेशह अंग्रेज़ सरकार जहिड़ी जेकी शाउनिस्ट हुई, जेके हिन मुल्क ते क़ाबिज़ हुया, असांखे ग़ुलाम कयो हो, तॾहिं बि उहे जॾहिं बि कंहिं सियासी माण्हू खे वर्कर खे पकड़ींदा या कंहिं समाज सुधारक वर्कर खे पकड़ींदा त उनखे जेल में बि B क्लास ॾींदा या A क्लास ॾींदा। शर्म अचणु खपे खैरपुर पुलिस खे इन एटीट्यूड खे। मुश्ताक हमेशह सिंध जे किथे जिथे बि कंहिंसां ज़ुल्म थींदो, ज़्यादती थींदो, मुश्ताक उते आवाज़ु खणंदो। असां मुश्ताक सां गॾु आहियूं ऐं मुश्ताक सभु सॼी सिंध हुकूमत ऐं सॼी इंतिज़ामिया हिकिड़ो दिमाग़ में हिकिड़ी ॻाल्हि रखी छॾे। मुश्ताक जे हर समाज सुधारक अमल सां लाला असद पठान हर जॻह ते उन सां गॾु बीहंदो।
चाहे वो कहिड़ी बि तकलीफ़ गुज़रे। ऐं तव्हां सभु इंतिज़ामी अफ़सर बि हिकिड़ी दिमाग़ में ॻाल्हि चङी तरह समाए छॾियो त जेको माण्हू कराची मां अचे थो त उहो गिरफ़्तारी खां डिॼण लाइ नथो थिए। जेकॾहिं गिरफ़्तारी करण हुनखे भउ हुजे हा त पोइ उहो अचे न हा। ऐं उन पुरअमन तरीक़े सां जॾहिं बि हू लथो जंहिं महिल गाॾी मां उहा वीडियो ॾिठी आहे, उन पुरअमन तरीक़े सां पुलिस खे ऐं पुलिस उन्हनि खां पोइ ज्याती कई आहे, उन्हनि जे साथियुनि खे डिस्पर्स कयो अथऊं। घणनि खे मां ॾिठो त तशदुद जो बि निशानो बनायो अथऊं। इहो ग़लति आहे। तव्हां सम्झो था त तव्हां उनखे कंहिं मक़सद जे करे अरेस्ट था कयो, पर रिस्पेक्टेबल तरीक़े सां पाकिस्तानी शहरी आहे, सीनियर जर्नलिस्ट आहे, इहो हुनजो हक़ु आहे एहतजाज करणु। मां शुक्रगुज़ार आहियां मुश्ताक जो। मुश्ताक असांजो जानी जिगर आहे, भाउ आहे ऐं सखर प्रेस क्लब सहाफ़ियुनि जो घरु आहे। ऐं मुश्ताक पाण सीनियर जर्नलिस्ट आहे, सहाफ़ी आहे, असांजो दोस्त आहे, भाउ आहे। पहिरियों बि ईंदो रहियो, अॼु बि पंहिंजे घर में आयो आहे। असां वॉर्म वेलकम बि छो कयूं? जेको माण्हू पंहिंजे घर में थो अचे थो उनखे वॉर्म वेलकम छो कजे? उहो धनी आहे, मालिक आहे इन घर जो। त मां मुश्ताक समेत जेके बि संगत ॿी हुन सां गॾु आई आहे, सभिनी जो थोराइतो ऐं उमेदु थो रखां त सिंध जीअं सुजाॻ थी आहे, सिंधी नौजवान जीअं सुजाॻ थियो आहे मुश्ताक जी क़यादत में, ईअं ई हमेशह अलाह ताला तव्हांखे हिमत ऐं हौसलो अता करे। केस में हिननि जी का परवाह न आहे, पर असां आम सिंधी माण्हू जी ॻाल्हि कंदासीं, आम सिंध वासी जी ॻाल्हि कंदासीं, आम मज़लूम जी ॻाल्हि कंदासीं। इहो सहाफ़त में बि असांजे उस्तादनि असांखे सेखारियो हो ऐं समाज सुधारक जी हैसियत सां जॾहिं असां कमु कंदासीं तॾहिं बि असां पंहिंजे उस्तादनि जी उन ई उसूलनि खे खणी करे अॻिते हलंदासीं। मुश्ताक तव्हांजी महिरबानी, तव्हांजे सभिनी दोस्तनि जी महिरबानी, लख थोरा। वॾी महिरबानी लाला असद पठान साहब। ऐं जिते बि वॾ माण्हू पंहिंजी ॻाल्हि कबी, आला ज़रफ़ी जी ॻाल्हि कबी त लाला जा पंहिंजा असूल सॼी सिंध न पूरे पाकिस्तान में लाला लाला आहे। माना असांजी सहाफ़ती जेका ट्रेड यूनियन असांजी एक्टिविटीज़ आहिनि उन्हनि में बि मक़बूल आहे। यारी में अॻिते वधी जॾहिं सेक्रेटरी जनरल जी ॻाल्हि ईंदी आहे, सदर जी, त लालो ॿिनि सिफ़ारिशुनि ते या दोस्तनि चवण ते उहो सरेंडर कंदो आहे, चवंदो आहे ठीकु आहे जीअं हुजे। बाक़ी लालो जंहिं पोस्ट ते फॉर्म भरंदो आहे, मूंखे ख़बर आहे लीड ते खटंदो आहे, त उनखां पहिरियां ख़बर हूंदी आहे सेक्रेटरी जनरल जे उहिदे ते या सदर जे उहिदे ते लाला खे पाण ई दोस्त जेको आहे मोहबत में चवंदा लाला तव्हां न, त लाला चवंदा न। त इहे उहिदा, इहे शयूं हमेशह हिन सरेंडर कयूं ऐं दोस्तनि खे तरजीह ॾिनी आहे। मां एज़ अ मुश्ताक सरगी एतिराफ़ थो कयां त जेका मूंखां थी आहे नाइजाइज़ी या कावड़ गुस्सो कुझु बि आहे, उन ते लाले खां मां पहिरियों बि उन ॾींहुं पोस्ट रखी माज़ कई ऐं हाणे बि दिलि सां त ॿ भाइर आहियूं, असांजी मोहबत दोस्ती इन शयुनि खां तमामु घणो मथे आहे। ऐं काल्ह जॾहिं लालो ते आयो 2 बजे कोर्ट जी थाणे ते, को बि मूंसां न मिलियो, न कंहिंखे मिलणु ॾिनो। इन पंहिंजा सॼा असर रसूख़ हलाए डंडो ॾेई जीअं बि करे लालो 2 बजे पहुतो। ऐं लाले जो जेको सेंटीमेंट हुयो, जेका मोहबत हुई, उनजे लाइ मूं वटि लफ़्ज़ न आहिनि। माना घर जे भाती जी वॾे भाउ जी हुई ऐं इन सरियाम उते चयो त माना मुश्ताक सरकी लालो असद पाण आहे, त इहो ॿाहिरां रिश्तो आहे। इन करे मां हिते पहुतो आहियां ऐं मोहबत जो हिकिड़ो इज़हार जो वर्जाव करणु त हीउ मुंहिंजो घरु आहे, हीउ सभु मुंहिंजा दोस्त ॿाहिरि आहिनि। इहे मोहबतूं हमेशह क़ाइमु हूंदियूं। बाक़ी जेके बि माण्हू इन विछनि खे वधाइण जी कोशिशि कनि पिया, अॼु उन्हनि खे ॿीहर नाकामी नसीब थी आहे। इज़त ज़िलत मुंहिंजे रब जे हथ में आहे, उहो कोई नथो खसे सघे। त हिन माण्हू खे या असांखे या ॿिए कंहिंखे अगरि अलाह साईं नवाज़ियो आहे या अॻिते वधाए थो, त तव्हां बजाए जो सड़ो पाण महिनत कयो, चङा कमु कयो, त तव्हां बि अॻिते वधंदो। बजाए जो असां ॿारनि ते फ़क़ीरनि ते टाइम ज़ाया करे पाण खे तबाह कयूं। कुझु त असांजा मुखालिफ़ आइस क्रिस्टल ते लही आया आहिनि, हाणे कयूं छा? त कुझु माण्हू त नशनि ते लही आया आहिनि। बाबा न कयो, इहे मोहबतूं, इहो उरूज खे क़ाइमु रखण बि अलाह जी ब्लेसिंग हूंदी आहे। त हीअ कोई ईअं उरूज नथा अचनि, माण्हू ज़वाल जा मुंतज़िर आहिनि। अलाह साईं ओतिरो असांखे अॻिते पियो आणे। त सभु दोस्तनि जी महिरबानी, लव यू। अॼु ज़ाहिर सां मसलो पाण हिते करे पाण खे करे पोइ बंदि कंदा।